वीडियो इग्नोर करण खां पहिरियों वीडियो मुकमिल ॾिसो। इंशाअल्लाह ताला इन में तमाम फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। कन मां रेशो अचे थो या कन मां गंद वहे थो तो उनजो इलाज सिर्फ़ 200 रुपए में मुकमिल। वीडियो लाज़मी ॾिसो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, वीडियो इग्नोर करण खां पहिरियों मुकमिल ॾिसो। इंशाअल्लाह ताला इन में बेहतरी ऐं फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। सो दोस्तों, जीअं तव्हांखे ख़बर आहे, कन जे दर्द में या कन जे पीप वहण जे करे, जंहिंखे पाण रेशो गंद करे चवंदा आहियूं, इन जे करे माण्हू जेको आहे ॾाढो परेशान थींदो आहे ऐं मुख़्तलिफ़ वॾनि डॉक्टरनि ॾे बि वञिणो पवंदो आहे ऐं उन्हनि जूं ॻोरियूं जेकियूं फ़ियूं हूंदियूं आहिनि उहे भरणियूं पवंदियूं आहिनि ऐं लाइन में बि बीहणो पवंदो आहे उनजी टोकन वठण जे लाइ उनजो। सो उनखां पोइ जेको आहे उहो जेका दवाऊं लिखंदा आहिनि, मेडिसन वग़ैरह, उहे पंहिंजे स्टोरनि ते लिखंदा आहिनि, जेके उहे बि हज़ारे रुपयनि जी हूंदियूं आहिनि। सो इन हवाले सां अवां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिन वीडियो खे अगरि हीअ वीडियो बहितर लॻे त वीडियो खे अॻिते बि शेयर कयो। सो हाणे अवां जी सिर्फ़ु इहो जेको मसइलो हल आहे उहो सिर्फ़ु 200 रुपए जी प्राइस में थी वेंदो, यानी 200 रुपए जी रक़म में। सो हीअ वीडियो जेको आहे इनखे अॻिते बि वधि खां वधि शेयर कयो ताकी इन मां तमामु इंसान जेको आहे फ़ाइदो वठी सघनि ऐं हू बि जेको आहे हज़ारे रुपया जेका आहिनि उन्हनि जा बची सघनि। इन में का ग़रीब हूंदा आहिनि, को दिहाड़ीदार तबिको हूंदो आहे जेको वॾे वॾे डॉक्टरनि ॾे न वञी सघंदो आहे। सो उहो इन परेशानी में मुब्तला हूंदो आहे त हाणे इन जो इलाजु कीअं कजे। सो हीअ वीडियो जीअं उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे उहे बि इन वीडियो मां फ़ाइदो हासिलु कनि। ऐं जेका दोस्त इहो ड्राप पहिरें इस्तेमालु कई वेठा आहिनि त उहे असांखे कमेंट्स ज़रिए ज़रूरु ॿुधाइनि ऐं जेका दोस्त हीअ वीडियो ॾिसी इस्तेमालु कनि था ऐं उहे बि असांखे ज़रूरु आगाह कनि त हिन में केतिरो उन्हनि खे फ़ाइदो रसियो। सो हीअ ड्राप आहे जेको अव्हांखे असां हीअ ॾेखारूं त ड्राप जो नालो यादि करो। ड्राप जो नालो आहे डेक्साटोब। हिकु दफ़ो वरी गौर सां ॿुधो, डेक्साटोब ड्राप, जेको हर जाइ ते, जंहिंजी प्राइस आहे 200 रुपया, जेको तव्हांखे हर मेडिकल स्टोर ते जेको आहे उहो बाआसानी मिली सघे थो। सो हाणे असां इन जो अव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदासीं त हीअ इस्तेमालु कीअं करिणो आहे। सो हिन इस्तेमालु इन जे करण जो तरीक़ो हीअ आहे त तव्हां इन जा 3 कतरा जेका आहिनि सुबुह जो जेको कन वहे थो अव्हांजो, जंहिंमां गंद यानी रेशो अचे थो, उन में विझी करे तक़रीबन 25 खां 30 मिंट यानी अधु कलाकु तव्हांखे पासीरो सुम्ही रहणो आहे, जीअं हू ड्राप मुकमिल अंदरि कन में जज़ब थिए। ईअं ई साॻे तरीक़े शाम जो इहो जेको आहे ड्राप 3 कतरा विझो। तक़रीबन मां गारंटी सां अव्हांखे चवां थो, शफ़ा ॾियण वारे रब जी ज़ात आहे, 3 ॾींहं वॾा आहिनि। 3 ॾींहंनि में अव्हांजो जेको इहो मसइलो आहे, जेको गंद वहे थो, जेकी पीप हले थी, इहा 3 ॾींहंनि में बिल्कुलु ख़तमु थी वेंदी। सो दोस्तनि खे गुज़ारिश आहे अगरि हीअ वीडियो अव्हांखे सुठी लॻे त हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो ताकी इन वीडियो मां तमामु इंसान जेका आहिनि फ़ैज़याब थियनि, फ़ाइदो हासिलु कनि। हू जेको आहिनि वॾनि वॾनि डॉक्टरनि ॾे लाइन में बीहण जे बजाए, टोकन में लाइन में बीहण जे बजाए, हू वॾे वॾे मेडिकल स्टोरनि खां उन्हनि जूं लिखियल दवायूं वठण बजाए हीअ नॉर्मल जेको हिकिड़ो रेट ते हीअ ड्राप आहे डेक्साटोब ख़रीद करे फ़ाइदो हासिलु करनि। वॾी महिरबानी दोस्तनि जी। अगरि असांजो हीअ वीडियो अव्हांखे पसंदि आयो हुजे त अव्हां पंहिंजे कमेंट्स में ज़रूरु असांखे आगाह कजो। अल्लाह ताला अव्हांखे ख़ुशि आबाद रखे।